बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी सहाफ़ी औरत खे क़त्ल करे छॾियो। मुख़्तलिफ़ सहाफ़ी समाजी धुरियुनि पारां वाक़े जी मज़म्मत। बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जिते अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे सहाफ़ी औरत शाहीना शाहीन खे क़त्ल करे छॾियो आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि हथियारबंदनि जे फायरिंग में सहाफ़ी औरत शाहीना शाहीन ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻणती जोॻी हालत में तुर्बत जे इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम धणी हवाले करे छॾियो। इस्पताल इंतज़ामिया मूजिबि मक़तूल सहाफ़ी शाहीना शाहीन खे अणॼातल कार सवार ज़ख़्मी हालत में इस्पताल आणण बाद कार छॾे मौक़े तां फरार थी वियो। पुलिस मूजिबि सहाफ़ी औरत खे 2 गोलियूं लॻल हुयूं, जिन खेसि ज़ख़्मी हालत में इस्पताल पहुचाईंदड़ शख़्स जी कार तहवील में वठी कार मालिक जी ॻोल्हा शुरू कई वई आहे। वाज़े रहे त शाहीना शाहीन पाकिस्तान टेलीविज़न ते प्रोग्राम जी मेज़बानी करण खां अलावा बलोची मैगज़ीन जी एडिटर पिणु हुई। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी औरतुनि जे हक़नि जी अलमबरदार ऐं सहाफ़ी औरत शाहीना शाहीन खे मरनीन कयो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में इस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दम धणी हवाले करे छॾियो। इस्पताल इंतज़ामिया मूजिबि शाहीना शाहीन खे अणॼातल कार सवार ज़ख़्मी हालत में इस्पताल आणण बाद कार छॾे फरार थी वियो। ॿिए पासे पुलिस कार खे पंहिंजे तहवील में वठी कार मालिक जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। गिरफ़्त सहाफ़ी औरत शाहीना शाहीन जे क़त्ल वारे वाक़िए ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि समेत सोशल मीडिया ते मज़म्मत कंदे वाक़िए में मुलविस जवाबदारनि जे गिरफ़्तारी जो मुतालिबो कयो पियो वञे।